मोहब्बत से सलाम। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जेडी जमात जो आवाज अचण गॾिजी मोहब्बत सां ज़ौक़ सां हाँ सही है। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम हुवल अव्वलु वल आखिरु वज़्ज़ाहिरु वल बातिनु व हुवा बिकुल्लि शैइन अलीम। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। सुभान अल्लाह। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। फ़ख्रे अहले सुन्नत हजरत पीर सैयद एजाज अली शाह दामत बरकातुहु आलिया स्टेज ते वेठल अहले सुन्नत जा जलीलुल कदर उलमाए किराम, कौमुन जा चंगा मुड़स, बरादरन जा इज्जत वारा अगवान ऐं हड़ई आशिके रसूल मोहब्बत वारी जमायत खुश नसीब आयूं जो मदीने वारे साईं जे उम्मत में शामिल। अल्लाह असां ते इहो अज़ीम एहसान फरमायो आहे जो कायनात जो ताजदार, यतीमन जो यार, मिस्कीनन जो मददगार, उम्मत जो आधार, सुन्नन जे सीने जो ठार, आशिकन जे अखियन जो ठार, मोहम्मद ताजदार असांखे। जंहिंजी दिल ठरी सो मुर्की चवे सुभान अल्लाह। जे तू न मुर्क दे तो मुर्कड़ वारा खोड़ है। तू सुभान अल्लाह न चवंदे तो चवण वारा खोड़ है। तू एहसान न मन दे तो एहसान मञण वारा खोड़ है। मदीने वारे साईं जो शान, मान, मर्तबो ऐं मकाम मुस्तफा तू न मन दे तो मञण वारा खोड़ है। सोना साईं हक। सुभान अल्लाह। अल्लाह जे पाक कलाम जा सूरह हदीद जे आगाज़ वारे आयतुन मां हिकड़ी आयत मूं तव्हां प्यारी जमायत जे साम्हूं तिलावत कई आहे। इन आयत जे बारे में कुछ अर्ज़ कंदुसि। रब जो फरमान आली शान हुवल अव्वलु वल आखिरु, उहो ई अव्वल आहे, उहो ई आखिर आहे, वज़ाहिरु ऐं उहो ई ज़ाहिर आहे, वल बातिनु ऐं उहो ई निकल ऐं कुझो आहे, वहुव बिकुल्लि शैइन अलीम
उहोई हर शय जो इल्म रखण वारो रब तो फरमाए अव्वल भी हुआ आखिर भी हुआ ज़ाहिर भी हुआ बातिन भी हुआ हर शय जो इल्म रखण वारो भी हुआ पंज सिफ़तूं इन आयत पाक जे अंदर अल्लाह पाक बयान फरमायूं तो उहोई अव्वल उहोई आखिर उहोई ज़ाहिर उहोई बातिन हर शय जे इल्म रखण वारो भी उहो सवाल है वो के है अव्वलात केर जे आखिरात केर आखिरात जे ज़ाहिरात ज़ाहिर केर जे लिखला कुछ हुआ तो कुछ हो केर हर शय जो इल्म रखण वारो तो वो इल्म रखण वारो आहे केर नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीर कुरान पाक जी ये हदीद सूरत जी 3 नंबर आया था जेका बढ़िया इन्हें का अगम ब आयतूं ने उन आयतुन में अल्लाह पंजी सिफत सना तारीफ पाण कई सब्बह लिल्लाहि मा फिस समावाति वल अर्द ज़मीन ने आसमान में चाब शया अल्लाह की तस्बीह जी पढ़े बहुवल अजीजुल हकीम वो गालिबा वो हिकमत वारो या पहली आयत बी आयत लहू मुल्कु समावाति वल अर्द उन जे लाए उन अल्लाह जे लाए जे ला तस्बीह दी कायनात पढ़े उन्हें जे लाए आसमान ऐं ज़मीन उनकी बादशाही हुकूमत अल्लाह की है केड़ी हुकूमत है अल्लाह की है वहुवा अला कुल्ल शैइन कदीर ऐं उहोई हर शय जे मथां सख ताकत कुवत कुदरत रखण वारो ये आयत ऐं टी आयत जेका हींअर मूं पढ़ी तव्हांजे साम्हूं जंहिंमें रब फरमाए थो उहो अव्वल आहे उहो आख़िर आहे उहो ज़ाहिर आहे उहो बातिन आहे उहो हर शइ जो इल्म रखण वारो आहे अक्सर मुफ़स्सिरनि लिखियो त ये टई आयतूं अल्लाह जी तारीफ़ में आहिनि अल्लाह ई अव्वल आहे अल्लाह ई आख़िर आहे अल्लाह ई ज़ाहिर आहे अल्लाह ई बातिन आहे हर शइ जो इल्म रखण वारो अल्लाह आहे पर अहले सुन्नत जो जलीलुल कदर मुहक्किक मुदक्किक हजरत शेख अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब मदारिज नबूवह जे मुहाग में लिखे थो त पहिरियों ॿ आयतूं अल्लाह जी तारीफ़ आहिनि ऐं टी आयत मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी सिफ़त सुभान अल्लाह न चलो तो सैयद पूजे तो मां छक दो दिलियों हाजिर है तवज्जो मुड़िया हजरत शेख अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो हुवल अव्वल वो अव्वला माना मदीने वारो साईं अव्वला अल आखिरो वो सभिनी खां पोइ आहे माना मदीने वारो साईं अव्वल वो आहे आखिर मदीने वारो साईं वज़ाहिर चिट्ठो पत्थरो आशिकार नुमाया पत्थरो हर के मालूम हर के खबर केरा जो मदीने वाला केरा वल बातिन लिकल गुच्छो पोशीदा राज
पिन्हा केरा ज़ाहिरात अहिड़ो ज़ाहिरा जो बच्चो बच्चो सुञाणे मोहम्मद जो जे लिक नात अबू बकर खे बि ख़बर न आहे त मुहम्मद जो राज़ छा आहे हक़ीक़त वहुव बिकुल्लि शैइन अलीम ऐं उहो ई मदीने वारो आहे जंहिंखे रब हर शइ जो इल्मु ॾेई छॾियो अहिड़ो इल्मु ॾिनो आहे जो बैठो मदीने में आ ॾिसे तो जेकमाबाद वारे रुबे ॾिसे नथो पर ॿुधे बि थो अस्मा सलात आल महबत वारो जेकमाबाद में घर जी कुंडड़ी में वेही चवे अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह मदीने में ॿुधे बि रुबे ॿुधे न पर जी जो जवाब सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह पुट कुरान के सब का वधीक समझो उन्हें जगह कुरान नाज़िल थियो सुभान अल्लाह जो कुरान मदीने वाले ते लथो न सोने नबी ते लथो न हाणे 15वीं सदी जो मुल्लो जेकमाबाद जो मुल्लो तशरीह करे तफसीर करे उहो वधीक या जेको मदीने वारे पाण तफसीर कयो उहो वधीक या वरी जेको कासिद कुरान खणी पियो अचे अल्लाह का आयत वठी ऐं मदीने वारे साईं खे पहुचाए पियो उहो कहिड़ो अलाह अलाह जिब्रील विसरी वियो आहे जेकमाबाद वारा बि मुन्ना मौलवी आयो माशाअल्लाह तकरीर वाइज़ार मन ॿुधी 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 तव्हां बि मुन्ना मौलवी आवाज मेहनत आहे भला हर साल याद देवायो था सुभान अल्लाह जेॾी महिल मरियम सूरत आहे न मरियम सूरत उन जे अॻियूं आहे हुरूफ़ मुक़त्तिया काफ हा या ऐन सोद हाणे सभु तफ़सीर लिखंदा आहिनि अल्लाह आलम बि मुरादी इहे मुहिब ऐं महबूब जे विच में राज़ आहिनि कोट बर्ड आहिनि या ख़ुदा ॼाणे या मुस्तक़बिल सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये आयत खणी आयो न जिब्रील चयो काफ मदीने वाले साईं जो अलिम जो मूंखे ख़बर आहे मूंखे ख़बर आहे जिब्रील चयो हा या साईं फरमायो अलिम जो मूंखे ख़बर आहे ऐन सोद साईं फरमाया मूंखे ख़बर आहे मां ॼाणा थो इन जो राज़ छा आहे जिब्रील अर्ज़ कयो कैफ़ अलिमत मा लम अअलम या रसूल अल्लाह मां क़ुरान खणी आयो आहियां आयतूं खणी आयो आहियां अल्लाह जो कसम आहे मूंखे इन्हनि जी ख़बर न आहे तव्हांखे ख़बर कीअं पई मालूम थियो त कुरान समझे त मुस्तफा करीम मुलो त जब जिब्रील ॿुधाईंदो हुअसि पोइ नबी खे ख़बर पवंदी इहे ख़बर न पवंदी हुयसि पर जिब्रील चए थो मूंखे उहा ख़बर न आहे जेका हुसैन जे नाने खे ख़बर चो सल्लल्लाहु अलैका या कॾहिं कॾहिं ईअं थींदो हो जो आयत लहंदी हुई हुज़ूर खे ख़बर
हुई पर वरी बि जिब्रील खां पुछंदा जीअं असां बि ॿुधनि उन्हनि खे बि इल्मु थिए। सुभान अल्लाह। हिकिड़े ॾींहुं मुंहिंजा सोना हबीब मदीने वारा साईं मजलिस में वेठा आहिनि। सुभान अल्लाह। सोने नबी जी महफिल मदीने वारे मीर जी महफिल इए हूंदी जो मुस्तफा चोनी जो चंद्र चौधारी असहाब सितारनि वांगुरु महफिल हसीन तुंहिंजी तुंहिंजा हसीन माना महफिल हसीन तुंहिंजी साईं तुंहिंजा हसीन माना महफिल हसीन तुंहिंजी पीर पीर के नाने बिना काना महफिल हसीन सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। महफिल हसीन तुझी या रसूल अल्लाह तुझा हसीन माना महफिल हसीन। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। शरह शिफात जिल्द हिकु सुफ़ो नंबर 515। सुभान अल्लाह। रिवायत हजरत अब्दुल्ला बिन अब्बास मदीने वारे साईं जो सौट रिवायत थो करे त हिकिड़े ॾींहुं असां मदीने वारे मीर जी कचहरी में महफिल में मजलिस में वेठा जेॾीमहिल सोनो लजपाल नबी साम्हूं वेंदो असां न कंदा कोन न भराईंदा बस तूं मुस्तफा जे मुखड़े में लॻाई। हिकिड़ो असाबियो अख छिंभंदो पियो पुटु हेॾे ॾिसो हीअ अख छिंभण अख छिंभण सुभान अल्लाह। अख छिंभंदो आहे सुभान अल्लाह। थोरो हीअं कयो अल्लाह। अख छिंभंदो जी मुंहिंजा पर उहो असाबी जेॾीमहिल सरकार जे अॻियां वेंदो अख न छिंभंदो सुबह दीद लगायूं मुस्तफा जे मुखड़े खे वेठो कंहिं चयो सम्या अखी नथो छिंभी चई चवां थो त इहा घड़ी बि दिल पर जो दीदार कसार वेठो ॾिसां दिल पर जो चेहरो। सुभान अल्लाह। हिकिड़ो असाबियो जॾहिं सरकार वटि ईंदो हो हेॾे होॾे लोणो न भराईंदो हो बस दीद मुस्तफा जे मुखड़े में लॻाए गई। जॾहिं सोने नबी दुनिया तां परतो फरमायो उहो असाबी पंहिंजे बाग में कमु पियो करे कोटल हथ में असी कमु पियो करे त को माण्हू लंघियो चए अदा का ख़बर ॿुधई मदीने वारो त पंहिंजे रब सां मिलियो। जी हा मुंहिंजो महबूब पंहिंजे रब ॾे वियो मौला अखियूं हुयूं मदीने वारे खे ॾिसण जे मुस्तफा खे पाण में घुरायो थींदी अखियूं मूंखे न खपनि अखियूं उहे जेके यार जो दीदार कनि जे मुस्तफा न आहे त हिन अखियुनि सां वरी ॿिए कंहिंखे मां ॾिसण ई नथो चाहियां। सुभान अल्लाह। दुआ घुरी ओॾी महिल ॿिन्ही अखियुनि खां गुज़र अखियूं से धार जैसा फसी पिणीअ खे ॿिए ॾेखी मनहार खणो रिसारा सुपरी। हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास तो चवे त हुजूर जी महफिल लगी पई आहे जिब्रील अमीन मुंहिंजे कुर्बदार करीम जी ख़िदमत में आयो। सुभान अल्लाह। जिब्रील कीअं ईंदो जे पानो पंहिंजे आका वटि ईंदो। सुभान अल्लाह। जीअं गुलाम पंहिंजे सरदार वटि ईंदो। अज़मत हो बयां कैसे दरबार रिसालत की जिब्रील भी आते जिस
दर पे गुलामाना जिब्रील भी आते जिस दर पे गुलामाना आका तेरी महफिल का है रंग जुदा गाना हमने तो जिसे देखा देखा तेरा दीवाना हजरत अब्दुल्ला बिन अब्बास सोचवे दिल पर नबी दी दरबारा महफिल लगी पैया जिब्रील आयो हत्ता अदब जा बधी गर्दन झुकाए फसल्लम अलन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने वाले मीर के जी सलाम कई छागे पर सलाम किए कई फकाल फी सलामी पंज सलाम हिय चवण लगो अस्सलामु अलैका या अव्वलु अस्सलामु अलैका या आखिरु अस्सलामु अलैका या ज़ाहिरु अस्सलामु अलैका या बातिनु सुभान अल्लाह सुभान अल्लाह का मुआयत पड़ी जी मुझा साईं जी उनजी तशरीह पई थिए जिब्रील चयो या रसूल अल्लाह अव्हां ते सलाम अव्हां अव्वल आयो अव्हां आखिर आयो अव्हां ज़ाहिर आयो अव्हां बातिन आयो तव्हां ते सलाम सुभान अल्लाह लक बरसा है सलाम नालो वठीन मदीने वाले साईं के नालो वठी सदबो नाए मुस्तफा के लकबन साण सदबो पर लकब केड़ा नहीं ए सभिनी का पहरिया तोते सलाम ए सभिनी का पोया तोते सलाम ए सभिनी का वधीक ज़ाहिर पथरा तोते सलाम ए सभिनी का वधीक गुच्छा तोते सलाम जेडी मल जिब्रील अलैहि सलाम कयो त मदीने वाले साईं फरमायो से या जिब्रील कैफ तकूनु हाज़ी सिफत लिमखलूक मिस्ली इन्नमा हाज़ी सिफतुल खालिक अल्लज़ी ला तलीक बिही सुभान अल्लाह सुभान अल्लाह जिब्रील तो मुखे उहे लक़ब ॾिना आहिनि जेके अल्लाह जा लक़ब आहिनि सुभान अल्लाह अल्लाह अव्वला अल्लाह आखिरा अल्लाह ज़ाहिरा अल्लाह बातिना तो मुखे अल्लाह जा लक़ब ॾिना आहिनि समझो था ॻाल्हि खे हुज़ूर पुछो पुछण जो मक़सद कहिड़ो हुयो त जीअं हुज़ूर जिब्रील बयान करे असहाबी ॿुधनि जेकबाबाद ताईं बि ख़बर पहुचे जिब्रील अर्ज़ कयो अन अल्लाह अमरनी अन उसल्लिम बिहा अलैक या रसूल अल्लाह इन लफ्ज़न सा इन लक़बन सा मूं पाण तोखे सलाम न कयो आहे मुंहिंजे रब हुकुम ॾिनो आहे मुंहिंजे नबी खे हिननि लक़बन सां सलाम कर मां तामुर जो बंदो आहियां न महबूब मूंखे जेको रब जो हुकुम मिलियो जंग लफ़्ज़नि सां मां उहे लफ़्ज़ थी अवांखे सलाम कयो बराबर अल्लाह अव्वला पर शान अव्वलियत तो मोहम्मद के भी रब ॾिनी अल्लाह आखिरा पर शान आखिर तो मोहम्मद मुस्तफा के भी रब अता कयो या रसूल अल्लाह रब तोखे
इन्हनि लक़बनि सां सॼो आहे वख़सक बिहा अला जमीअन नबिय्यीन वल मुरसलीन सभिनी नबियनि रसूलनि मंझा चूंडे पसंदि करे रब तोखे इहे लक़ब ॾिना जेकी अल्लाह जो सिफ़तूं आहिनि रब उहे तोखे शान ऐं कमाल ॾिना आहिनि सुभान अल्लाह कीअं फशक्कलक इस्मन मिन इस्मिही व वस्फन मिन वस्फिही अल्लाह पंहिंजे इस्मन खे खोले उन मां तुंहिंजो नालो कढियो आहे पंहिंजे सिफ़तुनि खे खोले उन मां तुंहिंजी सिफ़त कढी आहे या रसूल अल्लाह अल्लाह अव्वला उन खां अॻु का शइ न आहे पर जॾहिं का बि शइ रब खां सवा न हुई जॾहिं अल्लाह ताला ख़ल्क़ खे पैदा करणु चाहियो त सभ खां अव्वल तो मोहम्मद खे ख़ल्क़ जमीन पो आसमान पो सिजु चंद्र अर्श फर्श कुर्सी कलम फरही जिन्न इंसान मानू मलाइक पो मोहम्मद अगे कायनात पो मुस्तफा अगे जहान पो मदीने वारो अगे इन जे करे तूं अव्वलाही जो सारी कायनात जी तखलीक पोइ थी पहिरीं तुंहिंजे नूर खे रब पंहिंजे नूर मां पैदा कयो सुभान अल्लाह सुभान ॻाल्हि सम्झव जी मुजाहिद असांजो त अल्लाह बि अव्वल आहे पंहिंजे शान मुताबिक़ मदीने वारो अव्वल आहे पंहिंजे शान मुताबिक़ अल्लाह आखिरा पंहिंजे शान मुताबिक़ मुस्तफा आखिरा उनखे जेको रब शान ॾिनो आहे उन मुताबिक़ जिब्रील तो चए या रसूल अल्लाह जॾहिं अल्लाह ताला नबियनि खे पैदा कयो जिब्रील जॾहिं अल्लाह ताला मला नबियनि खे ख़ल्क़ियो आदम पहिरियों इंसान आदम हो पहिरियों नबी आदम हुयो पर आदम अञा मिट्टी कप गारो ॻोयो पे तूं उन वक़्त में बि नबी हुए सभिनी खां पहिरियों नबी तूं सब खां पहिरीं मखलूक तूं कायनात खां अव्वल तूं नबियनि में अव्वल नबी तूं रसूलनि में अव्वल रसूल तूं तख़लीक़ में अव्वल तख़लीक़ तूं वरी जॾहिं नबी अची विया आदम आयो नूह आयो इदरीस आयो अखनू आयो शीस आयो मूसा आयो ईसा आयो यूसुफ आयो यूनुस आयो हजरत ईसा आयो हड़ई अची विया सभिनी खां आख़िर तूं अव्वल भी तूं आख़िर भी तूं अज्ञानी भी तूं पछाड़ी भी तूं वरी जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो साईं जालनी शाह ॿुधाए जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो त इसराफील सूर फूकींदो ख़ल्क़ पंहिंजे मज़ारुनि में कब्रुनि में हूंदी सभ खां अव्वल उथण वारो तुंहिंजो मुंहिंजो नबी जॾहिं हड़ई नबीअ जमायतूं वठे टोला करे कतारूं करे हलंदा त हड़ई नबीअ पोइ ते असांजो नबी अव्वल हिकिड़े ॾींहुं हुज़ूर वेठा हुजनि मौला अली हैदर करम
सुनो असा सुनियन जो पीर या रसूल अल्लाह कुछ मानो कि बुग़्ज़ था रख उन्हें दौर में बेड़ा हुआ जेके अली सां बुग़्ज़ रखंदा हुआ घर में घट हूंदा अली सां बुग़्ज़ रखण वारा हींअर थोरा शैतान हिकिड़ो हाणे शैतान घणा ॾींहं जी मौला अली अर्ज़ के या रसूल अल्लाह कुछ माण्हू मूंसां बुग़्ज़ था रखनि हुज़ूर मुर्किया अली शिकायत की दान ॾिनी साईं मुर्किया फरमायो अली गम न कर जेकॾहिं तोसां के बुग़्ज़ था रखनि त मूं मुहम्मद वटि तुंहिंजे लाइ ख़ुशख़बरी आहे या रसूल अल्लाह केड़ी खुशखबरी साईं फरमायो अली सब का अव्वल जन्नत में मां मोहम्मद वींदुस पर मूसा गड तू अली हूंदे तो सा गड हसन हूंदो तो सा गड हुसैन हूंदो तुंहिंजी रानी मुंहिंजी न्याणी फातिमा असां पंजई ॼणा अव्वल 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 जेकमा बार वारा अॻियो लफ़्ज़ तो हदीस जो पढ़ाया न डरई त मां घर ॾींदुमि जेॾीमहिल अलीअ खे ख़ुशख़बरी मिली त पंज तन पाक अव्वल जन्नत में वेंदा त मौला अली अर्ज़ कयो या रसूल अल्लाह फमुहिब्बूना पोइ असांजा हुबदार काॾे वेंदा असांजा मोहब्बत रखण वारा काथे हूंदा साईं फरमायो अली अव्वल असां पंज असांजे पुठियां असांजा हुबदार हूंदा मोहब्बतदार हूंदा अली 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 चवण वारा हूंदा इश्क में झांचो अली अली साईं कंदुव सब भली भली इश्क में झांचो मोहब्बत माचो अली अली शेर खुदा जो शान निरालो उदायम जो आए उजालो बारिश वाहे वली वली बारिश इश्क में झांचो अली अली मोहब्बत माचो अली अली हैदर जो जेको शर्फ न जाने मौला अलीअ जो शान न जाने दोज़ख दे उहो जल्दी पलाणे मरंदो मुनाफ़िक़ रुली रुली मरंदो पुटई आई इबरत काफ़ी है न साईं एजाज़ अली शाह आयो बिस्तर अगन हेठ बिछायल हुई सोना सैयद सगोरा आलम सगोरा आया बिस्तर हेठों सैयद मथो पर हे त इबरत न हमरा पाण हेठों बिस्तर मथो तो किटली आए फातबरू या उल अबसा बसीरत वारो इबरत पिरायो ओ मरंदो मुनाफिक रुली रुली इश्क मजा चो अली अली हैदर 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 मोहब्बत माचो अली अली हसन हुसैन जो बाबू हसन हुसैन जो बाबू आए मूल तुझे जो काबू आए मुँह भी दामन चली चली मुँह भी
साईं फरमायो जिब्रील अर्ज़ कयो या रसूल अल्लाह जन्नत में भी देता अव्वल तू सिफारिश कंदे त अव्वल तू जंहिंजी सिफारिश कबूल पवंदी सो अव्वल तू वरी रब तोखे आखिर बढ़ायो लख सवा लख नबी आया वारो बजाए विया वो सभिनी जे आखिर में मोहम्मद मुस्तफा मोहर आयो सुभान अल्लाह साईं फरमा अना खातमुन नबिय्यीन ला नबिय बअदी मां सभिनी नबियन का पुजाणी वारो रसूल आया मुखा बाद में को नबी थींदो ई अव्वल मदीने वाला वरी वरी वारो मदीने वाले जो दीदार कराएंगे कदो सदाई सुखिया चो मदीने वारो अव्वल भी आए मदीने वारो आखिर भी आए छो त सभिनी नबियन का आखिर अचण वारो मुस्तफा साईं फरमायो अना आखिरुल अंबिया व अंतुम आखिरुल उमम मां मोहम्मद करीम सभिनी नबियन का आखिर तवा उम्मत सभिनी नबियन दे उम्मतुन में आखिरी जेड़ो नबी शान वारो तेड़ी मुस्तफा जी उम्मत मान मर्तबे सुभान अल्लाह सुभान सुभान अल्लाह हेडे हेडे मुझे ध्यान कयो दिल में ख्याल थींदो यार असां उम्मत पछाड़ी पछाड़ी आया थी हिकिड़े ॾींहुं जिब्रील आयो या रसूल अल्लाह मता तव्हांजी उम्मत दुख करे त पछाड़ी में आयासीं इन में राज़ी वाजो अॻियनि खे असाब आया डमर आया भोला थिया बांदर थिया शिकिलियूं मटिजनि ज़मीन में गरक थिया पत्थर वसनि डमर जूं हवाऊं घुलनि असाब भोॻियूं असांखे सभिनी जी ख़बर पई मूसा जे क़ौम सां हीअं इदरीस जे क़ौम सां हीअं थियो नूह जे क़ौम सां हीअं थियो लूत जे क़ौम सां हीअं थियो असांखे ख़बर पई पर हीअ उम्मत आख़िर में आई रब ढक ढके छॾिया ॿी उम्मत खे ख़बर ऐं मदीने वारे साईं जी उम्मत सभिनी नबियनि खां तादाद में भी घणी शान में भी वधी ॾिसो शयूं ॿिनि तरहनि सां सुञाण कयूं ॿिनि तरहनि सां हिकिड़ो शइ जी ॾिसबी आहे क्वालिटी ॿियो शइ जी ॾिसबी आहे क्वांटिटी क्वालिटी यानी मेयार जिन्स मिसाल एक कपिड़ो आहे नरम आहे मुलायम आहे सुठो आहे गर्मी महसूस नथी थिए इन जी क्वालिटी भली आहे भाई कपिड़ो तव्हांखे बाज़ार में ॾींदो न कपिड़ो उहो 20 रुपए वार वारो बि मिलंदो 200 रुपए वार वारो बि मिलंदो कहिड़ो वठंदो हू कपिड़ो न आहे चाहे 200 वारे जी क्वालिटी भली आहे क्वालिटी भली आहे अंब रखिया आहिनि वॾा बेगमपाली जा छुला अंब पर मिठाण ज़रूर आहिनि नंढड़ा अंब आहिनि पर मिठा कहिड़ा वठंदो छो त उहो अंब त वॾो आहे पर क्वालिटी सुठी न आहे क्वालिटी हिन जी सुठी तव्हां सम्झी ॻाल्हि हर शइ तव्हां वठंदा आहियो क्वालिटी ॾिसंदा आहियो
शादी कंदो तो क्वालिटी भी सब बाबा मैं न शादी कर अरे बड़ी ऐसा नहीं घिन अगर न बाबा मैं न घिन सकते क्यों नहीं बनी समझो था हिकड़िया क्वांटिटी यानी तादाद क्वालिटी 100 घणो या 500 घणा 500 घणा या 5 लख घणा जवाब ॾियो 5 लख घणा या 5 करोड़ घणा 5 करोड़ घणा इहा आहे क्वांटिटी तादाद सुभान अल्लाह साईं फरमाइनि था सरकार फरमाए था हाणे गॾु कई तूं चुप कर त मूंखे ॻाल्हाइणु सुभाणे सॼी नारा साईं ॻाल्हि कयमि त मदीने वारे साईं फरमायो त जॾहिं जन्नत में हड़ ई पहुची वेंदा न रब जेको सिफ़ूं लॻंदियूं सिफ़ूं तव्हां चओ न सुबुह जो असेंबली थींदी आहे स्कूल में अॻियो हेड मास्टर बीहंदो उस्ताद बीहंदा कि वरी छोकिरा कतारूं करे बीहंदा आहिनि सिफ़ूं लॻाए बीहंदा आहिनि जन्नत में अल्लाह जे अॻियां सिफ़ूं लॻंदियूं ॿारनि जूं साईं फरमायो त कुल सिफ़ूं जेकी बि जन्नत में वेंदा न उन जूं कुल सिफ़ूं हूंदियूं 120 साईं फरमायो उन्होंने 120 मंझा हजरत आदम खां वठी ईसा रूहुल्लाह ताईं 1.25 लख नबियनि जूं उम्मतूं उन्हनि जूं कॾु कबियूं सिफ़ूं थींदियूं 40 बाक़ी 80 जो 80 सिफ़ूं मोहम्मद करीम घणियूं कुल सिफ़ूं थींदियूं हिकिड़ी हदीस त तव्हां बि यादि करे मुंहिंजी घरवारी खे बि ॿुधाइजो जे पुछा करे सरताज जे दिल में कहिड़ी तकरीर कई चइजे हीअ ॻाल्हि ॿुधाइजो साईं वरी साईं जो हुकुम वरी थो ॿुधायो जन्नत में जेकी पहुचंदा न कुल सिफ़ूं घणियूं थींदियूं 120 घणियूं सिफ़ूं उन मंझां 40 सिफ़तूं हूंदियूं 1.25 लख नबियनि जूं बाक़ी 80 सिफ़तूं दिल पर मोहम्मद सुभान अल्लाह जे मजा सोना जी ये सोना जी पुटे फेरिश्ते जा दरवाजा हूंदा 8 ऐं हिकिड़ो दरवाज़ो जेको वेकिरो आहे न हिन चौखट खां वठी हिन चौखट ताईं 500 सालनि जो पंधु गीता भाइयो 500 साल वेकिरो दरवाज़ो आहे साईं खोलींदो ऐं जेमहिल हीअं टीहड़ो कंदा जेकमाबाद वारा तकड़ दस में आहे तकड़ आहे न हीअं जो ज़ोर ॾींदड़ जन्नत में वञण जे लाइ साईं फरमाईंदा एॾी रश थींदी एॾी भीड़ थींदी 500 सालनि जो पंधु वेकर हिकिड़ो दरवाज़ो पर मुंहिंजे उम्मतुनि जी रश जो थींदी दरवाज़े जूं चाऊं पटे छॾींदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं फरमाईंदा अव्वल मां वेंदुसि जेॾीमहिल जन्नत में अंदर दाख़िल थींदुसि त यस्तक़बिलनी अल जब्बार रब्बुल इज़्ज़त मुस्नद अहमद में इहा रिवायत आहे साईं फरमाईंदा जेॾीमहिल जन्नत में मां दाख़िल थींदुसि त जब्बार रब्बुल इज़्ज़त अल्लाह पाक पाण मुंहिंजी आजियां कंदो इस्तक़बाल मिसाल हूंदो आहे ॻाल्हि खे सम्झाइण जे लाइ महिमान ईंदो आहे न शहर खां ॿाहिरि निकिरी वेंदा आहियो जुलूस कढंदा आहियो महिमान ईंदो आहे जीअं ठीकु आहे राधा साईं भली भली करे आधा गुज़ारी ठीकु आहे
हींअर जो साईं एजाज़ अली शाह आयो त तव्हां की कार कई आहे कोन कई मातरी वारा महिमान खे तव्हां भली कार चई आहे न चई साईं साईं भली भली करे आयो ख़ुशामदी भली करे आयो आजियां कबी आहे न जी मुंहिंजा साईं जो पते खे आजियां कंदो आहे पर अल्लाह अज़ीम कबीरा मालिका ख़ालिका मोहम्मद उन जो बानो आहे मखलूक आहे पैदा कयल आहे रसूल आहे अब्दुल्लाह आहे पर जेॾी महिल मोहम्मद मीर ईंदो अल्लाह पाण इस्तक़बाल कंदो आजियां कंदो मोहम्मद मिठा भली करे भली करे असां अॼु मुस्तफ़ा जे विलादत ते चवंदा मरहबा मरहबा त हिनखे पेट में सूर थो पवे विल्हो ॾाढा पेट में पवनि मरहबा मरहबा छो था चओ अरे उन ॾींहुं ॾिसजांइ जेॾी महिल जन्नत में मुंहिंजे मोहम्मद मुस्तफ़ा खे अल्लाह पाण मरहबा चवंदो मरहबा 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 वाह तुंहिंजो अचण बुत भोरा थियण ही तुंहिंजा मौजज़ा मरहबा 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 वाह तुंहिंजो अचण बुत भोरा थियण ही हली वई ख़बर अॼु मके जे शहर सोना सैयद जिलानी बादशाह सोना सैयद जीअर शाह की सूरत निशानी साईं के मरहबा साईं भली करे आया खुशामदीद चओ था न खुशामदीद मदीने वारो साईं अचे मरहबा न चवंदो हिकिड़ी बि ज़बान चुप न हुजे हड़ई चओ मरहबा मरहबा दिल रुबा वाह तुंहिंजो अचण पुत भोरा थियण ही तुंहिंजा मौजज़ा मरहबा मरहबा दिल रुबा अॼु मके जे शहर हीअ हली वई ख़बर नूर चिमकिया चिटा बेहज़ारे ॾिठा मरहबा 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 दिल रुबा साईं प्यार न सिज जी रोशनी जी ज़रूरत न चंड जी चांदरान सुबुह जो थधड़ो वक़्तु न सिज जी तपश किरण न रात जी ऊंदाही सुबुह जो उजालो चंड चांडो की न कर सिज थोरो सबर सूह कर सोझरा वर तू बादे सबा मरहबा मरहबा दिल रुबा मरहबा 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 दिल रुबा हुरुआयूं हली आमिना सामिनी तन थे सेहरा पढ़िया कोट किसरा किया मरहबा 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 दिल रुबा जिब्रील अर्ज़ कयो या रसूल अल्लाह तव्हां खे मूं सलाम कयो अव्वल ऐं आख़िर सॼ में ज़ाहिर ऐं बातिन सॼ में इहो मूं न सॼो आहे मुंहिंजे रब तव्हां खे इन्हनि लक़बनि सां नवाज़ियो
छो त तव्हां अव्वल भी आयो, तव्हां आखिर भी आयो, तव्हां ज़ाहिर भी आयो, तव्हां बातिन भी आयो। मदीने वारो मीर ज़ाहिर चओ चओ सोनी नबी कायनात में ज़ाहिर आहे। सुभान अल्लाह। का भी अहिड़ी जाइ नाहे जिते ज़िक्र खुदा हुजे ऐं ज़िक्र मुस्तफ़ा हुजे। बांगे जे बांग में मुस्तफ़ा ज़ाहिर आहे, निमाज़ी जे निमाज़ में मदीने वारो ज़ाहिर आहे, खतीब जे खुतबे में, हाजी जे हज में, मुजाहिद जे जिहाद में, शहीद जी शहादत में, आबिद जी इबादत में, ज़ाहिद जे ज़ुहद में, ज़मीन जे हर खिते, हर खंड, हर इलाइके, हर इंसान, हर जिन्न, हर बशर वटि मुस्तफ़ा ज़ाहिर आहे। कुरान जे पारने में, आसमान जे तारने में, कुरान जे पारने में, आसमान जे तारने में, गड रब जे ज़िक्र सां ज़िक्र महबूब मोहम्मद मुझे दिलड़िए जो दिल पर रहमत जो फिरी देकर महबूब मोहम्मद कुल पैदे खजानन जो वो सोहणो सखी सरवर महबूब मोहम्मद जो हुजूर ज़ाहिर जी वरी अल्लाह फरमात हो बाप मदीने वारो साईं जो अहिड़ो जो हुज़ूर जी जेका हक़ीक़त आहे, मुस्तफ़ा करीम जी जेका असुल हक़ीक़त आहे, सा ख़ुदा ऐं मुस्तफ़ा खां सवाइ ॿियो केरु न। हिकिड़े ॾींहुं साईं फरमाइनि पिया त या अबा बकरिन लम यअरिफनी हक़ीक़तन ग़ैर रब्बी, ए अबू बकर मुंहिंजी हक़ीक़त खे मुंहिंजे रब खां सवाइ ॿियो केरु नथो ॼाणे। मुस्तफ़ा अल्लाह जे राज़नि मां हिकिड़ो राज़, ॻुझो ॻूढ़ो राज़ आहे। हक़ीक़त मदीने वारे साईं जी या ख़ुदा ॼाणे या मुस्तफ़ा पुट ई साईं पहिला जीअल शाह बादशाह समय के शहज़ादा आया आहिनि साईं मोहम्मद तैयब। साईं जो सिलसिलो आहे नक्शबंदी। नक्शबंदी सिलसिले में अगवान सुल्तान आरिफीन हजरत बायजीद बुस्तामी जो हजरत बायजीद बुस्तामी अल्लाह जो कामिल वली आहे। फरमाए तो मूंखे हिकिड़े ॾींहुं दिलि में ख़्याल थियो त मां ॾिसां त मुहम्मद जी हक़ीक़त छा आहे। फरमाए तो في لجة واقفا على عين الحقيقة المحمدية صلى الله عليه وسلم जो हक़ीक़त वारे दरिया में डुबी हई मुराक़बो कयो त ॾिसां मदीने वारे जी हक़ीक़त छा। पुट हिकिड़ियूं हे अखियूं ॿियूं वरी हिते बि अखियूं भिटाई फरमाए थो उपटियां अंधियूं हे अखियूं खुलियल आहिनि परायूं औरतूं ॾिसो बेहयाई जूं नज़रूं गुनाहनि जूं नज़रूं ते अंधियूं अखियूं बंदि हूंदियूं आहिनि पर ही अखियूं बंदि करे मोह मुननि में पाए अल्लाह जो ज़िक्र फ़िक्र काहे कमाए त पोइ वरी अंदर जी अखि खुलंदी आहे। जॾहिं अंदर जी अखि खुलंदी आहे न भिटाई फरमाए थो एक
कसर दर लख कोड़ी कणस गिणखियूं जेड़ा करिया परख तेरा साहिब सारो अंदर वाली अखे उपटियां त अंधियूं पूरियूं पिरियूं पसंद वञो रोज़ रसन हबीबाणे हुजरे हे अखियूं खुलियल आहिनि त हे अखियूं बंदि हूंदियूं अंदर वारियूं ॿाहिरि वारियूं अखियूं बंदि कर त अंदर वारियूं अखियूं खुली पवनि बायज़ीद बुस्तामी जंहिंजे अंदर वारियूं अखियूं खुलियल आहिनि चए थो मुराक़बो कयुमि ॾिसां त मदीने वारे साईं जी हक़ीक़त छा आहे मक़ाम मुस्तफ़ा छा आहे मुहम्मद करीम जो मक़ाम आला अरफ़ा बाला मक़ाम केतिरो ऊंचो आहे ॾिसां त सही न फरमाए तो जंगल मुराक़बो कयुमि फ़ैदा हुव बैनी व बैनहा सबून अल्फ हिजाब मिन नूर जिते मुंहिंजी विलायत जो दर्जो तंग थियो ऐं जितां मुस्तफ़ा जे शान जी शुरूआत कई थी जितां साईं जे मक़ाम जी शुरूआत पई थिए ऐं जिते मुंहिंजो मक़ाम विलायत जो तंग पियो थिए विच में 70,000 नूर जा पर्दा 70,000 नूर जा पर्दा विच में हुया जेको मक़ाम मुस्तफ़ा शुरू पियो हे वलियन जो ताजदार हजरत बायज़ीद बुस्तामी फरमाए तो जिते मुझे विलायत जो मामलो तंग थियो जितां मुस्तफ़ा जे मक़ाम जी शुरूआत पई थिए विच में 70,000 नूर जा पर्दा मुराक़बे में फदनो इंद हिजाब अव्वल मां पहिरें पर्दे जे वेझो ॾिसूं तो पर्दा हटाया ॾिसां मक़ाम मुस्तफ़ा छा आहे चए थो जेॾीमहिल पहिरें पर्दे जे वेझो हुयुसि आवाज़ आयो बायज़ीद बेअदब न थींजाए लो दनो त इंद हिजाब अव्वल ला तरकत कमा तहत शरत इज़ा उल्कियत फिन्नार ए बायज़ीद पहिरें पर्दे जे वेझो न वञा जे पहिरें पर्दे जे वेझो ये सड़ी वींदे जे बार पाए में सड़ी रख थी वींदो बायज़ीद पंहिंजी औकात में रहो तुंहिंजो मक़ाम नाहे जो मुंहिंजे मुस्तफ़ा जे मक़ाम जो आगाज़ इब्तिदा ॾिसी सघी इंतहा त मां ॼाणा या मुंहिंजो मुस्तफ़ा हाणे मुल्लो किताब पढ़ी कर्ज़ कुदूरी का पिया छॾो मोहम्मद बशर असां जहिड़ो नूर घणो हुअसि या इल्म घणो हुअसि थोरो हुअसि मुल्ला तोखे कहिड़ी ख़बर त मुल्ले खे न तो सुञातो न मूं सुञातो मुल्ले खे सुञातो पुछो बिटाई तो फरमाए मुल्ला कर्ज़ कुदूरी काफ़िया पढ़ुई परूड़ जो सब कर मंडी माकोड़ी खूह में पे कचे उभर मुना ये हड़ई किताब पढ़ी पटकड़ो बधी चईंदो मां फारग तहसील मौलवी थी वियो आहियां मदीने वाले जे शान के सामने खणी तकी तोरी तो तुंहिंजो हिसाल ईअं आहे जीअं मंडी माकोड़ी खूह में उहा चए मां आसमान खे मापियां थी बिटाई खुदा जाने असांजा 1000 इल्म हिक पासे बिटाई जो हिकिड़ो शेर फरमाए थो कर मंडी माकोड़ी खूह में माकोड़ी किविल साबु मंडी सजी में मंडी माकोड़ी खूह में वेई कचे उभा आसमान के जे मां मापिया ओ माकोड़ी पंजे औकात में खूह में पई न बाहर ते तब चइजे खूह में पई या आसमान के मापे मिठा जीअं मंडी माकोड़ी खूह में ऊपर आसमान के मापे न थी सके तीअं को बि मौलवी या पढ़ियो मुस्तफ़ा जे मक़ाम के समझी नथो सघे मक़ाम मुस्तफ़ा या ख़ुदा ॼाणे या ख़ुदि मुस्तफ़ा असां इहे चवंदासीं त जेको शान मदीने वारे खे ॾिनो असां सभु वञूं बस
बस ये घड़ी चाहूं बादस खुदा बुजुर्ग तुई किस्सा मुख्तसर बस गाल खुदाइनी अल्लाह का को दिया ही तो मदीने वाला तू सुभान अल्लाह मुले तकरीर गई जे पियो द नबी की इज्जत ऐसी है जैसे गांव की चौधरी की ये एकड़े मुले उन्हें तो किताब में लिखियो है असाया हादा खैरुम मिन रसूलिल्लाह अस्तगफिरुल्लाह अलअज़ीम मुलो जदो मुंगी लट रसूलुल्लाह का भली है लट मुझे फायदा नहीं रसूल मां कड़ो फायदा मिलो चो अस्तगफिरुल्लाह माअल्लाह अस्तगफिरुल्लाह बड़ी चो अल्लाह ने बदकी का बचाए रब बेअदबन का बचाए अल्लाह जो शुक्र सा सुन्नी आयो अहले सुन्नत आयो इश्क वाला मोहब्बत वाला मुस्तफा दे शान मन्नण वाला मुस्तफा दे मीलाद के मन्नण वाला मुस्तफा दे पाक मकाम के मन्नण वाला सुभान अल्लाह ए खत्म रसूल पाकीज़ा नस्ल दानाए कुल दिलदार चवा तोखे नूर चवा ऐ सुरूर चवा तोखे नूर चवा ऐ सुरूर चवा महबूब मिठो महदार चवा ए खत्म रसूल पाकीज़ा नस्ल सुभान अल्लाह अल्लाह ज़बान दी तो ताब नात शरीफ गंदी चाहो ए खत्म रसूल पाकीज़ा नस्ल ए खत्म रसूल या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह यार का नसबन या हाथ का या अफदलहुम हसबन नसबा या अफदलहुम हसबन नसबा नबियन में तोखे निर्वार चमा तोखे नूर चमा या सुरूर चमा तोखे नूर चमा सुभाणे वरी एतराज कंदी वाह मातरी वारो आयो चेबे अल्लाह बाबल नबी बाबल अल्लाह बाखिर नबी बाखिर अल्लाह ज़ाहिर मदीने वारो ज़ाहिर हे त शिरक सेखारे न माण्हुनि खे बचे करे एतराज करे न पुछा कजेंस त तूं इज्जत वारो आहे ईअं बेस तो मसलो हिकिड़ो सवाल पुछे थो पोइ जे चवे त मां इज्जत वारो आहियां चई त क़ुरान में लिखियो पियो आहे त इन्नल इज्जत लिल्लाह जमीआ इज्जत हड़ जो हड़ इज्जत वारो अल्लाह इज्जत जो मालिक अल्लाह हड़ इज्जत अल्लाह जो अल्लाह इज्जत वारो तू इज्जत वारो ते मुशरिक नहीं इहो शिरक नहीं अल्लाह इज्जत वारो तू इज्जत वारो चओ अल्लाह इज्जत वारो मालिक अल्लाह तो पाण खे बेस तो सदा जी जे तू इज्जत वारो ही अल्लाह इज्जत वारो इते शिरक नहीं बाकी हुजूर अव्वल हुजूर आखिर चम तो तोखे शिरक तो नजर अचे वरी मुल्लो बनो मुल्लो उनखे नंढड़े जेठंदो मौलवी वॾो हूंदुसि त को मौलाना वॾो छुटे मौलाना डीज़ल हाणे ख़बर थी त मौलाना ऐं मौलवी जी माना छा आहे असुल लफ़्ज़ आहे मौलवी या मौलाना जो असुल लफ़्ज़ आहे मौला मौला छा मौला पोइ ये वाहिद ज़मीर मुतकल्लिम जो जे पाण खे निस्बत लॻाए बि मौला मुंहिंजो मौला कंहिंखे सॻो चइबो मौलवी माना मुंहिंजो मौला मौलाना माना असांजो मौला मौलाना माना असांजो मौला असांजो मौला मौलवी माना मुंहिंजो मौला हाणे क़ुरान में अल्लाह ताला फरमायो आहे बकर सूरत जी आख़िरी आहे अंत मौलाना फंसुरना अलल कौमिल काफिरीन या अल्लाह अंत मौलाना तू मौलाना
अल्लाह को मौलाना ऐं तुआरो मुलड़ू बि मौलाना सुभान अल्लाह शिरक थियो या न थियो जवाब ॾियो शिरक थियो या न थियो तोखे एतिराज़ करे त तूं जवाब त सुनी सिख न चईसि तुंहिंजो मुल्लो बि मौलवी मौला या मुंहिंजो मौला मौलाना असांजो मौला इहो त हड़नी जो मौला ई हो हालांकि कुरान में लिखियो पियो आहे त मौला अल्लाह अंत मौलाना फंसुरना अल क़ौमिल काफ़िरीन जे अल्लाह बि मौला ऐं तुआरो मुल्लो बि मौला त पोइ तूं शिरक नथो करी जे असां अलीअ खे चऊं मौला अली मौला शिरक जी फतवा थो लॻाए ऐं पाण चए मौलाना फलाणो भला ॿी ॻाल्हि सोलड़ी पुछी जेरो हीअ मौलवी छा चवंदो मां थोड़ा पटेल से मां जेरो आहे न ज़िंदा करे त आयो आहे जेको मां बादी बाज़ार जेरो आहे न चवंदो न हाणे क़ुरान में लिखियो आहे त हू अल्लाहुल हय्युल क़य्यूम अल्लाह हय्यु आहे अल्लाह जेरो आहे अल्लाह हय्यु आहे ज़िंदा अल्लाह बि जेरो तूं बि जेरो इहो शिरक न आहे तो पोइ तूं पाण खे मोल सदाई जेरो छो थो सदाई पुट हक़ीक़त इहा आहे त अल्लाह जूं जेके सिफ़तूं आहिनि उन जे शान मुताबिक़ आहिनि अल्लाह अव्वल जेका अव्वल ॿी का शइ आहे ई न अल्लाह आख़िर जेका पोइ ॿी का शइ आहे ई न मुस्तफ़ा अव्वल आहे त तख़लीक़ में अव्वल आहे नबूवत में अव्वल आहे जन्नत में वञण में अव्वल आहे सिफारिश ऐं शफ़ाअत करण में अव्वल आहे उम्मत खे वठी जन्नत ॾे वञण में सभिनी खां मुस्तफ़ा आख़िर आहे त उहो पंहिंजे शान मुताबिक़ सभिनी मिटीअनि में आख़िर आहे उहो मिठा जे मदीने वारो ज़ाहिर आहे त अहिड़ो ज़ाहिर आहे जो काइनात में रब हुनखे ज़ाहिर करे छॾियो आहे जे बातिन आहे त लिकल अहिड़ो आहे जो बायज़ीद खे बि हुकुम थो मिले त 70,000 पर्दा आहिनि हिकिड़े पर्दे जे वेझो ईंदे त सड़ी रख थी वेंदे मुहम्मद जे मक़ाम खे सम्झण तुंहिंजी हिम्मत न आहे तुंहिंजी सोच तुंहिंजी सम्झ तुंहिंजो फिक्र ओसी ताईं न पहुची सघंदो मुंहिंजो मुहम्मद जो मक़ाम या मां रब ॼाणा या ख़ुदि मुंहिंजो नबी हाँ सुभान अल्लाह वहुव बिकुल्लि शैइन अलीम हदीस सूरत की जो नंबर आयत के आखिरी लफ्ज़ वहुव बिकुल्लि शैइन अलीम वो हर शय जो इल्म रखने वाला या असली सिफत रब की है हर शय जो इल्म अल्लाह वटा मदीने वाले साईं के अल्लाह ताला हर शय जो इल्म ॾिनो हुजूर वटि अल्लाह जो इल्म ॾिनल अता कयल अल्लाह जो इल्म ज़ाती आहे उन जो असली आहे अज़ली आहे मुहम्मद करीम खे रब इल्म ॾेई छॾियो आहे अहिड़ो इल्म ॾिनो अथई जो साईं फरमाइनि था सॼी दुनिया इन अल्लाह ज़वामिल अर्द सॼी ज़मीन अहिड़े रब मुंहिंजे तरीअ ते हीअं रखी आहे जीअं तरीअ ते सरिहं जो दाणो नज़र ईंदो आहे सुभान अल्लाह ये तरीअ ते सरिहं जो दाणो ख़ुदा ॼाणे थो मदीने वारो साईं फरमाए थो इन इल्मी बद मौती का इल्मी फिल हयात मुंहिंजे विसार खां पोइ मुंहिंजो इल्म ईअं आहे जीअं मुंहिंजी ज़ाहिरी ज़िंदगी में इल्म आहे वफ़ात खां पोइ मुंहिंजो इल्म ईअं ई हूंदो जे मुस्तफ़ा वटि मदीने में वञी न हुज़ूर ॾिसनि ॿुधनि तोखे मुलाहिज़ा कनि पर जेकॾहिं जेकमाबाद जे टाउन हाल में वेठो सलातूं सलाम पढ़ी हुज़ूर ॾिसनि बि ॿुधनि बि जीव जा जवाब वहुव बिकुल्लि शैइन अलीम मदीने वाले वीर के रब इल्म ॾेई छॾियो लिखी लिखी तूं वञी तहज्जुद पढ़ लिखी लिखी माण्हुनि खां लिखी चङो कमु कर केरु नथो ॾिसे पर मदीने वारो साईं ॾिसे लिखी गुनाह कर लिखी बुराई कर केरु नथो ॾिसे पर मुंहिंजो लिखी ॾिसी
अंधड़ो बिनी अची का बाजू बाग बुधई सुमाणी दी लठड़ी तने में मस्जिद ज़ाल में को अंधो पियो मींह तो बसे सर्दी दी रात बारिश थी बसे पई तेज हवा तूफान तो खुले पियो घर में नमाज पढ़ो उज़र वारो ही तो के शरीयत दी इजाजत ज़ाल के जी बाग बुधी तम हय्या अलसलात हय्या अलल फलाह ओ घरवारी सद सुनी पिरिय जा वाके जे नबर में कुजाड़े के कन्ने कुड़ी दावा दोस्त सी ओ घरवारी बांग बुधा वरी घर में नमाज पढ़ा इश्क बेहण में थोड़े छदत मावदी मस्जिद में नमाज जमात सा लठड़ी टेके होरिया हलंदो वञे पियो तेज हवाया तूफाना मीवा रस्ते में तिरकणा कप चिका ओठ तो पैर तिरकिस बेचारो हेठ किरियो पोड़ो माण्हू हीणो हद किरियो आ टंग भॼी पई वरी बि मोटियो न वापसि न वरियो वरी बि रेड़ियूं ॾींदो पंबड़ा ॾींदो किस कंदो मस्जिद में आयो नमाज़ पढ़ी जमात सां अल्लाह जो फर्ज अदा कयई जमायती हर कोई घर में मोटी वियो पर ही नाबीन ही माज़ूर अकेलो मस्जिद में रहिजी वियो जिन मल रात ढली दर्द जागियो हीणो हड पोड़ो माण्हू जिन मल सूर जागियोसे को माण्हू कोने जेके ताह ॾे केर नाहे जेको पट्टी ॿधे केर नाहे जेको इलाज करे ओॾी मन मोह कई मदीने शरीफ ॾे अखियुनि में ॻोढ़ा ॻाड़े जेतो मदीने जा मुरसल सुणो सदई सारा सुणो सदई सारा साए गुंबद वारा सुणो सदई सारा नूरानी नीलुनि वारा मदीने जा मुरसल असांजे नूरानी नज़रूं बिखण तूं असांजे नूरानी नज़रूं बिखण तूं मुंहिंजा मीर मदनी सिखो जल्दी वर तूं मदीने जा मुरसल सुणो सदई सारा रोए भी पियो ॻोढ़ा भी ॻाड़े पियो ऐं मदीने वारे साईं खे सॾड़ो भी करे खुदा जो कसम उम्मती किथे पहुचे न उम्मती के पैर में कंडो लगंदो आ मुस्तफा के रोज़े अतर में खबर पइजी जेडी मल हिन घोड़ा गाड़े आसी इल्तिजा करे सोने नबी के सदड़ा कया है और हम भरिया साईं रोज़े खड़ी किया ये जुदाई आया के बणी खुशहाल कयो मंझ ख़्वाब कणी यो पानी पजिए जो पार मिठा जालम जा मिठा गया जिस जी ओ गया जिस जी उचगार जेके वसनी मिठा ते ता पंहिंजी निगाह न लाए मिठा सिके मुझो नाले अल्लाह मिठा बेवादनी न विसारे मिठा अजालम जा रोए भी पियो सगड़ा भी करे पियो थोड़ो माण्हू हीणो दर्द सूरत जायो
उम्मतीअ खे खंडो पेरने में लगे मुझे साईं खे थी खबर पवे उम्मतीअ खे खंडो पेरने में लगे मुझे आका खे थी खबर पवे सॾु करे त सॼणो जीव जी चवे बेचारनि जो उहो चारो जेको सारे जॻह जो सहारो वो साईं मदीने वारो ई गरीब रोए भी पियो सगड़ा भी करे पियो मुझा दोस्तों दिल वारी वो चिकमा बाप वारा अबे यार नो दे बड़े यार नो दे मिटन माइटन यार नो दे बडेरे यार नो दे ऑफिस यार नो दे पर कदे दफात मत सहा के बाबा साईं दे यार रोई सरदार नबी गमखार नबी आए उम्मत जो आधार नबी सरदार नबी गमखार नबी आए उम्मत जो आधार नबी लजदार नबी गमखार नबी जेके दर्द सदे बसवारो जेको सारे जगह जो सहारो वो साईं मदीने वारो चओ सल्लल्लाहु गरीब मस्जिद में अकेलो रुनो पे सदड़ा पे कई ये रोते रोते अख लगी वही अञा अख लगी आ त भाग जागी पियो मदीने वारे साईं जो दीदार थी साईं फरमाइण था ओ मुंहिंजा उम्मती कहिड़ी तकलीफ़ ते असां सॼा दुख लाहिण आया या रसूल अल्लाह अखियुनि खां मज़ूर हुयुसि अॼु टंग भॼी पई वरी ज़ाल ताना मेणा ॾींदी छॾियो मां न वञ मस्जिद में टंग भॼाए आयो हुई या रसूल अल्लाह ज़ाल ताना मेणा ॾींदी साईं फरमाइण था तुंहिंजा ताना लाहिण असीं आया सरकार ने जे फगल टंग थे दस्ते करम ठहरायो ख्वाब मिल से दो टंग सही सलामत थी साईं फरमाता और यार तो के फाकुर पाया तो के सीने से लाया जो हेड़ी रात में भी तो मस्जिद जो पंध में चढ़ियो मस्जिद दे बिखूं भरियूं आहिनि मस्जिद दे वञण वारा मोहम्मद खे ॾाढा साईं जन भाकुर पातो अखियुनि ते हथ मुबारक फेरायो ही ज़ाहिर वारियूं अखियूं बि रोशन अंदर वारियूं विलायत वारियूं अखियूं बि रोशन थी जेॾी महिल सुबुह जो उथियो त सॼी मस्जिद मुश्क ऐं अंबर जे ख़ुशबू सां सुरही रही पई ॾिसे त टंग बि सही सलामत ही अखियूं मथे वारियूं त रोशन पर अंदर वारियूं अखियूं बि उन्हनि सां अर्श जा कुंगड़ा पियो ॾिसे सोने जे दर ते हिकिड़ी राति रोअण हिकु घड़ी रोअण सॼी
जिंदगी जा दुख दर्द लगी बेटा अज भी मुंहिंजो सोनो हयात नबी आहे अज भी कुर्ब करे थो पियो अज भी पंहिंजे गुलामनि ते मेरे नज़र करे पियो पर जेकॾहिं इश्क हुजे सच्ची सिक सीने में उन्हें नबी सोने जो मिलाद भी मल्हाए अचण जूं ख़ुशियूं भी मल्हाए जश्न भी मल्हाए पर जेको पैगाम सोनो खणी आयो आहे उहो बि हुजूर जेको हुकुम खणी आया उहो बि मञ पंज वक्त नमाज पढ़ मस्जिद के आबाद कर हलाल रोज़ी खा हलाल कमाए नेकी जा कम कर सोने नबी जे दर जी गुलामी कर हिते बि भलाई हुते बि ओ सुनो अहमद अरबी आयो आजा मके में जायो तू खुशियों खूब मला मीलाद मुबारक थई मीलाद मुबारक थई लथा जी जल जे घर तारा जग रोशन थी विया सारा लथा जी जल जे घर तारा जग रोशन थी विया सारा अम्मा शाम जा शहर ॾिठा मीलाद मुबारक थई मीलाद मुबारक थई और रुख रोशन हो नूरानी पे चमकी पाक पेशानी वाह लाल बन जो लगा मीलाद मुबारक थई मीलाद मुबारक थई मीलाद मुबारक थई अल्लाह करीम जेके मां बात वारनि इश्क वारनि हुई मीलाद पंहिंजे दर ते क़बूल मंज़ूर फरमाए सोने नबी जे दर जी सच्ची गुलामी नसीब फरमाए हुजूर जे इत्तबा में सलाम किलो साईं दुआ वटा सगोर